Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. वफ़ाक़ी सरकार बुंडाड़ ॿेट ते शहर अॾण वारे मनसूबे ते अमल लाइ सलाह मशवरा तेज़ करे छॾिया। गवर्नर हाउस में सदर आरिफ अलवी जी सदारत हेठि अहम इजलास। वॾनि बिल्डर सूधो कारोबारी शख़्सियतनि खे बुंडाड़ ॿेट ते शहर अॾण वारे प्लान बाबति तफ़सीली आगाही। इजलास में गवर्नर इमरान इस्माइल, मलिक रियाज़, अकील करीम ऐं आरिफ हबीब ऐं ॿियनि शिरकत कई। बिल्डर्स ऐं सीड़पकारनि तरफ़ां दावती शोबे लाइ खयल वफ़ाक़ी सरकार जे क़दमनि ते भरपूर एतमाद जो इज़हार। सदर आरिफ अलवी चयो आहे त बुंडाड़ आइलैंड ऐं रावल सिटी परॾेही सीड़पकारनि लाइ पुरकशिश मनसूबा आहिनि। उन्हनि सां न रुगो तरक़ी जा नवां दग खुलंदा पर रोज़गार जा बि बेशुमार मौक़िया बि पैदा थींदा। आदमशुमारी में सिंध जे घराणनि में भातियुनि जो अंग घटि ॾेखारण जो इंकशाफ। पार्लिमानी कमेटी में पेश कयल दस्तावेज़नि में ख़ैरपुर ऐं कंबर में तइदाद सभ खां घटि ज़ाहिर। दस्तावेज़नि में इंकशाफ कयो वियो आहे त 2014 में मल्टीपल इंडिकेटर क्लस्टर सर्वे में सिंध जे घराणे जो जेको अंग ॾेखारियो वियो उहो 2017 जी आदमशुमारी में घटि ज़ाहिर कयो वियो। ख़ैरपुर में 2014 जे सर्वे में घराणनि में भातियुनि जो तइदाद 8.6 ॾेखारियो वियो हो। 3 सालनि खां पोइ उहो तइदाद घटाए 5.8 ॾेखारियो वियो। कंबर शहदादकोट ज़िले में घराणे जी साइज़ 8.7 ज़ाहिर कई वई हुई, जंहिंखे 2017 जी आदमशुमारी में घटाए 2.7 ॾेखारियो वियो। सखर ज़िले में ज़ाहिर थियल लेवरेज घराणे जी साइज़ घटाए 5.7 भाती ॾेखारिया विया। हैदराबाद में 1.9 ऐं ॼामशुरो में भातियुनि जो 1.5 अंग घटायो वियो। दस्तावेज़ुनि में कराची, दादू, कशमोर, जैकबाबाद, लाड़काणो, शिकारपुर, नवाबशाह, मीरपुर ऐं उमरकोट ज़िले सूधो समूरे सिंध में घराणनि जे भातियुनि जो अंग घटि ज़ाहिर करण जो इंकशाफ। CCI अञा 2017 वारी आदमशुमारी जा नतीजा मंज़ूर न कया आहिनि। 1998 जी आदमशुमारी तहत मकानी चूंडूं नथा कराए सघूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल तरफ़ां आदमशुमारी जे नतीजनि जी मंज़ूरी ॾियण बाद हदबंदियूं करायूं वेंदियूं। उनखां पोइ कानून मूजिबि 120 ॾींहनि में सिंध अंदरि बल्दियाती चूंडूं कराए सघजनि थियूं। भांसे हैदराबाद, सेवण ऐं हाला जे दौरनि दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त बरसाति ऐं घारनि जा मुतासिर ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मजमूई तौरु 21 लख माण्हू मुतासिर थिया आहिनि। वज़ीर आज़म खे आगाह करण बावजूदि वफ़ाक़ अञा ताईं मदद न कई आहे। लाहौर में मोटरवे ते औरत सां लॼा लुट वारो केस ड्रामाई रुख़ इख्तियार करे वियो। मुख्य जवाबदार आबिद अली जो साथी वकारुल हसन CIA मॉडल टाउन आरो पाण पेश। ज़रियनि मूजिबि वकारुल हसन पुलिस आरो औरत सां लॼा लुट वारो इल्ज़ाम मञण खां इनकार कंदे चयो आहे त जवाबदार आबिद अली सां ॿियनि ॾोहनि में साथी रहियो आहियां पर औरत सां लॼा लुट वारे वाक़े में मुलविस न आहियां। पंजाब सरकार मोटरवे ते 12 आरो औरत सां लॼा लुट वारे केस में वकारुल हसन खे मरकज़ी जवाबदार आबिद अली जो साथी ॼाणायो हो। वकारुल हसन पंजाब जे शेखुपुरा वारे इलाइक़े जो रहवासी आहे। पंजाब पुलिस केस जे मुख्य जवाबदार आबिद अली जे भाउ आसिफ खे गिरफ़्तार करे वरितो। IG पंजाब चयो आहे त पुलिस जवाबदार आबिद अली जे वेझो पहुची वई हुई पर घर ते छापो हणण खां अॻु जवाबदार पंहिंजी घरवारी सूधो फ़रार थी वियो। पंजाब जे सुदसमा वारे वज़ीर फयाज़ुल हसन चौहान जवाबदार वकारुल हसन तरफ़ां ॾोह मञण खां इनकार करण ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त हर जवाबदार ॾोह मञण खां इनकार कंदो आहे। मोटरवे लॼा लुट केस में पुलिस जदीद तरीक़े सां जांच कई ऐं जवाबदारनि जा मोबाइल फ़ोन ट्रेस कया विया। मफ़रूज़नि जे बुनियाद ते जवाबदारनि जी सुञाणप नाहे थी। पुलिस छापा हणी रही आहे। हाणे जवाबदार भॼी नथा सघनि। जांच दौरान खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं मिलियूं जिन खे मीडिया ते शेयर नथो करे सघिजे। नैब हथां गिरफ़्तार थियण बाद लाहौर जी कोट लखपत जेल में क़ैद हमज़ा शहबाज़ कोरोना वायरस जो शिकार थी वियो।
नून लीग जी मरकज़ी तर्जुमान मरियम औरंगज़ेब पंजाब असम्बली जो अपोजिशन लीडर के कोरोना की तस्दीक करे चयो आहे त हमज़ा शहबाज 3 ॾींहनि खां बुखार में मुब्तला है। इलाज लापरवाही थियण जी सूरत में हमज़ा शहबाज की हालत वधीक ख़राब थी सके थी। खेस जेल मां अस्पताल मुंतकिल करण लाइ हंगामी बुनियादनि ते कानूनी घुर्जूं पूरियूं कयूं वञनि। नून लीग के सदर शहबाज शरीफ पुट जी जल्द सेहतियाबी लाइ दुआ की अपील कंदे चयो आहे त हमज़ा शहबाज के जेल में कोरोना थियो आहे। मुशर्रफ खां पोइ हू नैब न्याज़ी गठजोड़ के इंतकाम के साबित कदमी से मुंह ॾेई रहियो आहे। जहिड़ो इमरान खान अनाड़ी तहिड़ो उस्मान बोज़दार अनाड़ी। ईअं त स्कूल जा मास्टर भी तब्दील न थींदा आहिनि जीअं पंजाब में IG तब्दील थियनि था। नून लीग के मरकज़ी अगवान एहसन इकबाल PTI सरकार से तनकीद कंदे चयो आहे त सोशल मीडिया के ट्रेंड्स ते हुकूमतूं न हलंदियूं आहिनि। मोटरवे ते पेश आए लॼालुट वारे वाक़े ते भी हुकूमत सियासत की कोशिश कई। बहस ऐं नालायक हुकूमत आवाम की जान ऐं माल के तहफ़ुज़ ॾियण में भी नाकाम थी वई। CCPO लाहौर तरफा मज़लूम औरत के इंसाफ ॾियण बदिरां संदसि किरदार खुशी कई वई। पोइ भी हुकूमत संदसि दिफ़ा कयो। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान एहसन इकबाल चयो त PTI की हुकूमत इंतकाम खां शुरू थी इंतकाम ते ही ख़त्म थिए थी। इमरान खान रोज़ानो अपोजिशन के सोढ़ो करण लाइ इजलास कंदो आहे। तिबी सहूलतूं न ॾेई नवाज़ शरीफ की ज़िंदगी ख़तरे में विधी वई। हाणे वरी हमज़ा शहबाज के भी इंतकामी कार्रवाई जो निशानो बणाए पियो वञे। यहाँ पर जनाब ये बिल्डर माफिया 8-8 मंजिल जल्दी बनाते हैं ताकि जितनी जल्दी बनेगा उतनी जल्दी जो है ना हमारे को कोई वो होगा नहीं। अब 8 मंजिल बिल्डिंग बनेगी उसको कौन गिराएगा? गिराने के लिए कौन आएगा? कोई पूछता नहीं। और जब आते हैं तो 2000-5000 में खामोश हो जाते हैं। कुछ मुझे बताया गया है यहाँ अभी भी कुछ गैर कानूनी बिल्डिंग की तामीरात का सिलसिला इस इलाके में जारी है। वो मैंने DC साहब को कहा है कि वो फ़ौरन उसका सर्वे करके जहाँ पे ऐसी तामीरात हो रही हैं उन पर गैर कानूनी तामीरात पे कानूनी कार्रवाई करें। और इस इमारत गिरने का सबब भी इसके बराबर में कंस्ट्रक्शन जो चल रही थी उसकी बेसिस बुनियादें खोदने के लिए जब खड्डा डाला गया उसके नतीजे में ये इमारत ज़मीन बोस हो गई है। कराची में 2 ॾींहनि जे वक़फ़े खां पोइ हिक ॿी इमारत मलबे जे ढेर में तब्दील। लियारी जे बिहार कॉलोनी में रिहायशी इमारत रही पट पइजी वई। रेस्क्यू टीमुनि हिक औरत सूधो 2 ॼणनि जा लाश कढे वरिता। 10 खां वधीक ज़ख़्मी लाश अस्पताल मुंतकिल। रेस्क्यू टीमुनि जो चवणु आहे त गुथियल आबादी हुजण सबबि रेस्क्यू ऑपरेशन में ॾुखियायूं पेश आयूं। DC साउथ जो चवणु आहे त 10 भेरा इमारत ख़ाली कराई वई। पोइ बि इमारत जे मालिक मसवाड़ ते माण्हू विहारिया। पट पइजी वियल इमारत जे मालिक ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। ताज़नि बरसातुनि बाद जेके इमारतूं कमज़ोर थियूं आहिनि उन्हनि जी सर्वे कई पई वञे। गवर्नर इमरान इस्माइल चीफ सेक्रेटरी का वाक़े की रिपोर्ट तलब कंदे चयो आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी की नाअहली सबबि कराची जा शहरी महफ़ूज़ न रहिया आहिनि। 2 ॾींहं अॻु कोरंगी में 5 माड़ इमारत किरण जे नतीजे में हिक ई कुटुंब जा 3 भाती फौत थी विया हुआ। कराची में इमारतूं रहण जे वाक़िअनि में तेज़ी बावजूद सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ज़ुबूं हाल इमारतूं ख़ाली कराइण में नाकाम। अथॉरिटी तरफ़ां सिंध हुकूमत हवाले कयल रिपोर्ट में कराची अंदरि 240 इमारतुनि खे ज़ुबूं हाल करार ॾियण जो इंकशाफ। नोटिसिस जारी थियण बावजूद इमारतूं ख़ाली कराइण लाइ के बि उपाउ न वरिता विया। रिपोर्ट में चयो वियो आहे त ओल्ड सिटी में केतिरियूं इमारतूं रिहाइश जे क़ाबिल न आहिनि। IA चंद्रीगढ़ रोड, क्यामाड़ी ऐं लियारी में बि केतिरनि इमारतुनि जी हालत ख़राब करार। घोटकी में क़त्ल थियल फ़ौजी जवान हाशिम बुल्लो जे क़त्ल वारे मामले नओं रुख़ इख्तियार करे वरितो। घोट दोस्त मोहम्मद बुल्लो में सुबुह साण हथियारबंद घर जी छित ते चढ़ी अंधाधुंध फायरिंग कई ऐं नौजवान हाशिम बुल्लो खे क़त्ल करे छॾियो। पुलिस अस्पताल में पोस्टमार्टम कराइण बाद लाश वारसनि हवाले करे छॾियो। पुलिस चयो आहे त मक़तूल नौजवान जी घरवारी गुज़िरियल ॾींहुं मुड़ुस सां झेड़ो करण बाद पंहिंजे माइटनि जे घर हली वई। शुरूआती जांच में लॻे थो त नौजवान खे संदसि घरवारी जे दोस्त क़त्ल कयो आहे। मुतासिरनि तरफ़ां केस दाख़िल थियण बाद कार्रवाई खे अॻिते वधायो वेंदो। मक़तूल नौजवान मलीर में ड्यूटी कंदो हो ऐं कुझु ॾींहं अॻु मोकल ते ॻोठ आयो। सदर डॉक्टर आरिफ अलवी जी GDA MPA अली गौहर महर जी कराची वारी रिहाइशगाह पहुची वियो। मुलाक़ात दौरान सदर पारां अली गौहर महर के चीफ सरदार बणजण ते वाधायूं।
मुलाक़ात में गवर्नर सिंध इमरान इस्माइल, गौस बख्श महर ऐं ॿियनि जी बि शिरकत। सदर आरिफ अलवी पारां महर कबीले खे मुतहिद ऐं मुनज़िम रखण लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार। फैसल अबड़ो जो आया था कराची, वहाँ दावत खाने, जुम्मे का दिन था, वो नमाज़ पढ़ने गया तो भाई हो रहा था, तो पुलिस एहलकार आए, वो बाहर उसको चौथी सफ में से निकाल के बोले तुम ताजू हो। उसने बोला मैं ताजू नहीं हूँ, मैं फैसल अबड़ो हूँ। फिर भी NIC दिखाया, हर चीज़ दिखाया, फिर उसको बाहर ले गए। बाहर ले जाके फिर उसने गोलियाँ चला दी उसकी टांगों में गोलियाँ चला के फिर आगे उसको घसीटते ले गए रस्सी बांध के। कराची पुलिस तरफ़ां लाड़काणो वासी नौजवान फैसल अबड़ो खे मनशियात फरोश ताजू अबड़ो ॼाणाए मारण जो इंकशाफ। न्यू कराची जे इंडस्ट्रियल एरिया में मुक़ाबलो ॼाणाए मारियल ताजू अबड़ो जी फैसल अबड़ो तौर सुञाणप। नौजवान जे चाचे मुमताज़ ऐं ॿियनि वारसनि पुलिस जी दावा खे रद्द कंदे चयो आहे त फैसल नूरगोठ में नमाज़ पढ़ी रहियो हो त पुलिस खेसि सफ़ मां कढी ॿाहिरि वठी वई, जंहिं बाद खेसि गोलियुनि जो खाज बणायो वियो। फैसल जे कुझु महीना अॻु शादी थी ऐं गुज़िरियल हफ़्ते ज़ाल खे घुमाइण लाइ कराची वठी आयो हो। पुलिस तरफ़ां जारी कयल क्रिमिनल रिकॉर्ड में फैसल ऐं संदसि घर भातियुनि ते 39 केस दाख़िल हुजण जी दावा कंदे चयो वियो आहे त सरताज उर्फ़ ताजू ते 12 केस हुआ ऐं हू पहिरीं बि 5 भेरा गिरफ़्तार थियो हो। कंडियारो में क़त्ल थियल तालीम खाते जे मुलाज़िम ज़िया सहतो जे केस में जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ कराची में मुज़ाहिरो। मक़तूल जे वारसनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि तरफ़ां एहतजाज दौरान पुलिस ते बेइतमादी ज़ाहिर। मुज़ाहिरीन चयो आहे त पुलिस जवाबदारनि सां बिट बणिजी केस खे लोढ़ण जा सांबाहा करे रही आहे, तंहिं करे 2 हफ़्ता गुज़रण बावजूद केस में नामज़द जवाबदारनि खे नाहे कयो वियो। मुज़ाहिरीन तरफ़ां आला इख्तियारनि खां नोटिस वठी तालीम खाते जे मुलाज़िम जो क़त्ल केस लोढ़ण खां बचाइण ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार कराइण जो मुतालबो। सिंधु दरिया में बोर्ड जे वाकरनि में लाथ अचण जो सिलसिलो जारी। गुड्डू बैराज वटि सिंधु जो मथां वकिरो 2,67,417 ऐं हेठां वकिरो 2,35,467 रिकॉर्ड। सख बैराज वटि मथां वकिरो 3,90,910 ऐं हेठां वकिरो 3,47,780 क्यूसेक थी वियो। कोठड़ी बैराज वटि दरियाई वाकरनि में वाध जारी। कोठड़ी वटि सिंधु जो मथां वकिरो 2,54,407 ऐं हेठां वकिरो 2,44,447 क्यूसेक रिकॉर्ड। आमरी पुल भरिसां सिम नाले खे 200 फुट घारो पइजी वियो। पाणी सवें एकड़नि ते पोखियल फसल खे ॿोड़े छॾियो। आपाशी अमले जी रिवायती सुस्ती सबबि 10 खां वधीक ॻोठ ॿुॾण जो ख़दशो। कचे वासी घर ख़ाली करे लड़पलाण करण ते मजबूर। रहवासियुनि चयो आहे त घारे जो वक़्तु सिर इतला ॾियण बावजूदि आपाशी अमलो न पहुतो। हू पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण जी कोशिश करे रहिया आहिनि। नवकोट भरिसां LBOD के RD 286 ऐं 287 वटि लॻल घारनि जा रांगा जारी। आपाशी अमलो 13 ॾींहं गुज़रण बावजूदि LBOD के 150 ऐं 350 फुट जा लॻल 2 घारा वधण में नाकाम। घारनि जो पाणी 2 हफ़्तनि खां नवकोट जे 4 कॉलोनीज़ में बीठल। इंतज़ामिया थर जे बिराजी इलाइक़नि मां बि बरसाति ऐं घारनि जो पाणी निकाल करण में नाकाम। चोरी में चाड़बाद, नवकोट जो उमरकोट, कुंडरी ऐं पंगरियो सां 5 ॾींहंनि खां ज़मीनी राब्तो काटा, ट्रैफ़िक बहाल न थी सघी। काज़ी अहमद भरिसां सिंधु दरिया में चाड़बाद पाणी ज़मींदारी बंदि टोड़े वधीक ॻोठ ॿोड़े छॾिया। कचे में केतिराई ॻोठ दरियाई पाणी हेठि अचण बाद समें ख़ानदान लॾपलाण करण ते मजबूर। पाणी जे घेरे हेठि आयल घरनि में केतिराई ख़ानदान फाथल। सिंधु जा वकिरा आमरी पुल सां टकराइजण बाद वापसि मथां वारनि इलाइक़नि में काहे पिया। इंतज़ामिया कचे में फाथल माण्हुनि खे पके ते मुंतक़िल करण लाइ उपाउ न वरिता। नवाब वली मोहम्मद भरिसां सिंधु में चाड़ जे नतीजे में खटियाण ढंढ खे ॻोठाणनि तरफ़ां ॾिनल ज़मींदारी बंदि टुटी वियो। पाणी सवें एकड़नि ते बीठल फसल ॿोड़ण बाद 10 खां वधीक ॻोठनि में दाख़िल। ज़मींदारी बंदि टुटण सबबि केतिरनि ई ॻोठनि जो पाण में ज़मीनी राब्तो काटा। इंतज़ामिया पाणी जे घेरे में आयल ॻोठाणनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण लाइ उपाउ न वरिता।
मुतासिरनि तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत लॾ प्लाण जारी। इंतज़ामिया सियासी बुनियादनि ते मनपसंद माण्हुनि खे इमदाद ॾेई रही आहे। मीरपुर ख़ासि में बरसाति ऐं घारनि जा मुतासिर रस्तनि ते निकिरी आया। गामा स्टेडियम अॻियां मेन रोड ते औरतुनि ऐं ॿारनि सूधो एहतजाज कंदड़ मुतासिरनि तरफ़ां इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। मुतासिरनि राशन ऐं पीअण जे पाणी सूधो तिबी इमदाद ॾियण जो मुतालबो कंदे चयो आहे त इंतज़ामिया हक़ीक़ी मुतासिरनि खे का बि इमदाद न ॾिनी आहे। जॾहिं मुतासिर इमदाद लाइ हुकूमती अमलदारनि ॾे वञनि था त खेनि लठियूं हणी वापसि मोटाए वञे थो। काज़ी अहमद भरसां ॻोठ पबजू भरसां नींगर खे मुबैना तौर बदफ़ैली जो निशानो बणाइण बाद घुटा ॾेई क़त्ल करण जो इंकशाफ। 13 वरनि जे नींगर रब नवाज़ खोसो जो लाश घर भरसां हथ। नींगर जे वारसनि चयो आहे त रब नवाज़ सारियुनि जे फसल ते झार हकलण लाइ वियो हो। सॼी राति घर वापसि न आयो त संदसि ॻोल्हा कई। सुबुह जो नींगर जो लाश हथ आयो। नींगर जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। पुलिस चयो आहे त नींगर जो लाश हथ अचण वारे वाक़े जे मुख़्तलिफ़ रुख़नि में जांच कई पई वञे। मुतासिर धुर केस दाख़िल कराईंदी त जांच ऐं कार्रवाई खे अॻिते वधायो वेंदो। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति ऐं दरिया जे पाणी में ॿुॾी फौत थियण जा वाक़िया। नगर पार्कर भरसां ॻोठ रामसर में नींगर सुभान थेबो बरसाती पाणी जे तराई में वेझण दौरान ॿुॾी फौत। ॿारनि जे रड़ियुनि ते ॻोठाणा पहुता ऐं नींगर जो लाश कढी अस्पताल मुंतक़िल कयो। 12 सालनि जे सुभान जो लाश घर पहुचण ते कोहराम बरपा। कंडियारो भरसां कचे जे ॻोठ गुलाम कलहोड़ो में नींगर दरियाई पाणी में ॿुॾी फौत। ॻोठाणनि गॾियल कोशिशुनि सां नींगर जो लाश हथ करे वरितो। वाक़े ते इलाइक़े में सोग। मीरपुर साकरो भरसां ब्रांच में ॻोठाणो जुमन गुंदर ॿुॾी फौत। इलाइक़े वासियुनि ऐं मक़ामी टोबनि 25 कलाकनि ताईं कोशिश बाद ॻोठाणे जो लाश हथ करे वरितो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस वां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।